मुंहिंजो नालो डॉक्टर मोहम्मद हारून मेमन आहे ऐं थैलेसीमिया केयर सेंटर बदीन जो इंचार्ज आहियां। अॼु हिते सिंध सरतियूं तंज़ीम आहे, उन जे तरफ़ां अवेयरनेस सेशन प्रोग्राम सेमिनार कयो वियो आहे। खान बहादुर मोहम्मद सिद्दीक गवर्नमेंट डिग्री गर्ल्स डिग्री कॉलेज में ऐं असां हिते आया आहियूं। ऐं ही डॉक्टर अफसाना बुरगड़ी जेकी पाण यूके में हुई ऐं उन सिंध सरतियूं हिकिड़ो प्लेटफार्म उन तां इहो प्रोग्राम थिए पियो ऐं अधी त हिन दुनिया में कोन्हे, उन जी डेथ थी वई, पर उन जे तसलसल खे क़ाइमु कंदे उन्हनि जी तंज़ीम वारनि इहो प्रोग्राम अरेंज कयो आहे। ऐं असां हिते अॼु आया आहियूं त हिकिड़ो अवेयरनेस सेशन आहे उन मंझि। ऐं ॿियो हिते असीं जेके बि स्टूडेंट्स आहिनि, टीचर आहिनि, उन्हनि जूं टेस्टूं करियूं, हेमोग्लोबिन, इलेक्ट्रोफोरोसिस, ऐं उन्हनि मां असांखे पतो पवे त को माइनर न आहे। माइनर हूंदो थैलेसीमिया माइनर जो त पोइ असां इंफॉर्म कंदासीं ऐं उन्हनि खे पोइ ॿुधाईंदासीं त तव्हां पंहिंजी सॼी फैमिली जी स्क्रीनिंग करायो, त उहो स्क्रीनिंग कराईंदा। ऐं अहिड़ी तरह उन्हनि खे पतो पवंदो पंहिंजे स्टेटस जो त जीअं हीअ बीमारी, छाकाणि त मोरोसी बीमारी आहे, जेनेटिक बीमारी आहे, त इन जो रोकथाम थी सघे।